अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमानी से रहा है एसएस न्यूज़ आयशा सजाद। नाज़िर सफ़ा पर एक नज़र हेडलाइंस ते। यूनान में ॿेड़ी हादसे में बची वियल माण्हुनि जो कोस्ट गार्ड मथां मदद न करण जो इल्ज़ाम। मीडिया रिपोर्ट मूजिब ॿेड़ी में सवार पाकिस्तानियुनि जो अंग 400 हो। पाकिस्तानी सफ़ारत खाने जो चवणु आहे त ॿेड़ी हादसे में ॿुॾी वियल पाकिस्तानी जो अंग 100 ताईं थी सघे थो। पाकिस्तानियुनि जे फ़ौत थियण ते अॼु मुल्क में सोग मल्हायो पियो वञे। पंजाब में 14 इंसानी स्मगलरनि जी सुञाणप थी वई। वज़ीराबाद मां ॿेड़ी हादसे में मुलविस एजेंट शबीर FIA हथां गिरफ़्तार। SSP रियाज़ मुगल जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर मां 10 एजेंट गिरफ़्तार कया विया आहिनि। गुजरांवाला मां साजिद, मीरपुर मां ख़ालिद मिर्ज़ा, कोटली मां ज़ुल्करनैन माण्हुनि खे परॾेह मोकिलींदा हुआ, जिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿेड़ी हादसे में फ़ौत थी वियल माण्हुनि जी DNA लाइ फोकल पर्सन मुक़रर कया विया आहिनि। दोदापुर वेझो ॻोठ रेहान जमाली में घरू अणबणनि तां ॾेर हथां भाॼाई क़त्ल। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। पुलिस मूजिब वाक़ियो घरू अणबणनि तां पेश आयो। मामले जी वधीक जांच जारी आहे। मोरो भरसा ॻोठ दुतल खान गोराई लिंक रोड ते पुलिस ऐं फोरन में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॼणो मुबीन सोलंगी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, 2 ॼणा फायरिंग कंदा फरार। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।